कॾहिं खां सियासत हलंदी, पी वञे पुट अचे, पोटो वञे ॾोहिटो अचे, छा असां सभु क़ाबिल न आहियूं? को MP थिए, को MNA थिए। तहरीक इंसाफ में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा ऐं मुख़्तलिफ़ क़ौमनि जा MP MNA आहिनि। तव्हां दोस्तनि साथियुनि जी महिरबानी। हो गए, सारे ही बिक गए, सब खिलाफ हो गए। लेकिन जब इमरान खान ने कहा कि मेरी आवाम मेरे साथ है, आप लोग तो साथ हो ना? इमरान खान को पता है कि मेरी 22 करोड़ गैरतमंद इज्जतदार बागैरत कौम मेरे साथ है। तो इमरान खान ने कहा कि कितने भी तुम बिकाऊ बाल इकट्ठे हो जाओ, इंशाल्लाह मैं हूं, मतलब इमरान खान है और 22 करोड़ कौम पाकिस्तानी है, कोई कुछ नहीं कर सकता। कौन बचाएगा पाकिस्तान? तेरी जान मेरी जान। नाज़रीन, खबर शामिल कयो था कराची के धनी बख्श बिरोही गोठ में पाकिस्तान तहरीक इंसाफ के हलीम आदिल शेख पारां कारकुन की आगाही मुहिम में मेड़ाको। पाकिस्तान तहरीक इंसाफ के कायद इमरान खान के ऐलान मुताबिक 27 रमज़ान की रात दुआऊं घुरण जो एहतमाम किया वञे। ईद खां पोइ जल्द जाली एम्प्रोडेड हुकूमत के खात्मे लाइ इस्लामाबाद लॉन्ग मार्च जो ऐलान किया वेंदो। कारकुन तैयारियों वठनि, हर हाल में रुकावटूं टोड़े इस्लामाबाद पहुचणो है। हलीम आदिल शेख तफ़सील मूजिब गडाप के धनी बख्श बिरोही गोठ में PTI अगवान हलीम आदिल शेख, पांदी खान भुगटी, वकास अहमद, बरकत अली भुगटी, नदीम चांडियो, मोहम्मद उस्मान भुगटी, ज़ाकिरुल्लाह मकसूद, मौलाना ज़ियाउद्दीन ऐं ॿियनि पार्टी कारकुन के खिताब कंदे चयो त पार्टी चेयरमैन इमरान खान के ऐलान ते पार्टी कारकुन के आगाही मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। कारकुन पंहिंजी गली गली, मोहल्ले मोहल्ले, ॻोठ ॻोठ, बस्ती वाहण मां आगाही मुहिम हलाए माण्हुनि खे इस्लामाबाद लॉन्ग मार्च लाइ तैयारी कनि। हुननि चयो त अवाम साबित करे ॾेखारियो त अवाम अमेरिका जो गुलाम कोन्हे। हुननि चयो त चोर वज़ीर आज़म ऐलान किया है तो असां PTI कारकुन के इस्लामाबाद अचण न ॾींदासीं। हुननि खे ॿुधाइण था चाहियूं त अवां चोर आहियो, चोर कॾहिं भी भाग्यनि खे रोके नथा सघनि। असां चऊं था त रोके सघी थो, टाइगरनि खे रोकण अवां जे वस जी ॻाल्हि कान्हे। हुननि चयो त जाली हुकूमत जे अचण खां पोइ खाइण पीअण जी शयुनि समेत रोज़मर्रा जूं 17 शयूं महांगियूं थियूं आहिनि ऐं पेट्रोल बम किरण वारो आहे। बिजली जो बहरान शुरू थी वियो आहे। महांगाई ते मार्च करण वारा अॼु बेशर्मी जा लीका लताड़े चुप वेठा आहिनि। हुननि चयो त ही चोर पाण खे बचाइण लाइ आया आहिनि। जाली वज़ीर आज़म शहबाज शरीफ पान समेत ज़रदारी फरियाल ऐं नवाज शरीफ समेत 150 माण्हुनि खे एग्जिट कंट्रोल लिस्ट मां नाला कढी छॾिया आहिनि। लेकिन यादि कयो त चोरनि खे भञण न ॾींदासीं। हुननि चयो त क़ौम खे ही चोर हुकूमत जो टोलो बेवकूफ़ नथो बणाए सघे। क़ौम सुजाग आहे। असां चऊं था त अवां अचो इलेक्शन में, लेकिन अवाम वटि अचण खां छो था घबरायो। हुननि चयो त ईद खां पोइ जल्द इस्लामाबाद पहुचंदासीं। हुननि चयो त हिननि चोरनि जे अचण खां पोइ सभु इदारा परेशान आहिनि। असां चऊं था त अवाम वटि अवाम जो फ़ैसिलो असांजो फ़ैसिलो आहे। अवाम खां भॼण जी कोशिशि न कयो। अवाम हाणे भञण जो सवाल ई पैदा नाहे। अवामी हुकूमत जो दावेदार अवाम खां छो था घबराइनि।